सवाल कयो आहे फ़कीर मुहारिब अली हिंगोर जो। उहो चए थो मुफ़्ती साहब 200 बकरियुनि जी केतिरी ज़कात कढणु खपे? 80 या 100 जी केतिरी ज़कात कढणु खपे? ऐं 10 ढोरनि ते ज़कात जाइज़ आहे या न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभ खां पहिरियां इहो यादि रखो त जानवर जेके साइमा हूंदा आहिनि उन्हनि ते ज़कात हूंदी आहे। ऐं साइमा जानवर उन्हनि जानवरनि खे चइबो आहे जेके साल जो अक्सर हिसो छुड़ी चरंदा हुजनि ऐं उहे खीर जे लाइ, नस्ल वधाइण जे लाइ या फरबा करण जे लाइ या शौक़िया पालिया विया हुजनि। पर जेकॾहिं साल जो अक्सर हिसो घर में बिही ऐं चरनि था, यानी घर में उन्हनि खे गाह वग़ैरह कटे अचे खाराइजे थो, या त उहे ॿार खाइण जे लाइ, सवारी करण जे लाइ या कम कार जे लाइ पालिया वञनि था, त उहे साइमा जानवर न आहिनि। हाणे सवाल जी तरफ़ अचूं त जेकॾहिं 40 साइमा बकरियूं आहिनि, पोइ बकरियूं हुजनि, रिढूं हुजनि, उन्हनि जा नर हुजनि, जेकॾहिं 40 आहिनि, 40 खां वठी 120 ताईं हिकिड़ी बकरी ॾियणु लाज़िम आहे। पर जेकॾहिं 120 खां मथे चढ़नि थियूं 200 ताईं त 2 बकरियूं ॾींदो। जेकॾहिं 200 खां हिकु बि बकरी मथे थी त हाणे हुनजे मथां 3 बकरियूं ॾियणु लाज़िम थींदियूं। इन करे जेको सवाल कयो वियो त 200 बकरियुनि में केतिरी ज़कात आहे, 200 बकरियुनि जे अंदरि 2 बकरियूं ॾियणु लाज़िम थींदियूं ऐं 80 जे अंदरि हिकिड़ी बकरी ॾींदो। अहिड़े तरीक़े सां 100 जे अंदरि बि हिकु बकरी ॾियणु लाज़िम आहे। जीअं बदायो सनायत जे अंदरि आहे त निसाबुल गनम फलईस फी अक़ल मिन 40 मिनल गनम ज़कातुन। पाण फरमाए थो त 40 बकरियुनि खां जेकॾहिं घटि आहिनि त उन्हनि जे मथां ज़कात लाज़िम न आहे। फ़ाइदा कानत 40 फफ़ीहा शातुन इला 120। पर जेकॾहिं 40 बकरियूं थी वञनि ऐं उन खां 80 थी वञनि, 100 थी वञनि, इहो 120 ताईं हिकिड़ी बकरी ॾियणु लाज़िम आहे। ऐं अॻियां पाण फरमाए थो त फ़ाइदा कानत 121 फफ़ीहा शातान इला 100। पर जेकॾहिं 121 बकरियूं थी वञनि त उन में 2 बकरियूं ॾियणु लाज़िम थींदियूं ऐं इहो अदद 200 ताईं हलंदो, यानी 200 बकरियुनि ताईं उनखे 2 बकरियूं ॾियणु लाज़िम थींदियूं। उन खां मथे चढ़ंदियूं त पोइ 3 बकरियूं ॾियणु लाज़िम थींदियूं। ऐं सवाल जो हिकु जुज़ ही बि हो त 10 ढोरनि ते ज़कात आहे या न? त 10 ढोरनि जे मथां, यानी में हुजे, ठगी हुजे, 10 जे आहिनि त उन्हनि ते ज़कात लाज़िम न आहे। जीअं बदाई सनायत जे अंदरि आहे त निसाबुल बकरे फलईस फी अक़ल मिन 30 बकरतन ज़कातुन। पाण फरमाइनि था त जेकॾहिं 30 खां घटि ढगियूं मेहूं आहिनि त उन्हनि जे मथां ज़कात न आहे। अल्लाहु आलम बिस्सवाब।